सिंध में पहिरियों भेरो सभ खां वधीक कोरोना वायरस जा केस ज़ाहिर। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1080 माण्हू कोरोना वायरस में मुब्तला थी विया, जेको हिन वक़्त ताईं सभ खां वॾो अंगु आहे। सिंध जे वॾे वज़ीर पंहिंजे वीडियो पैगाम में ॻणती जो इज़हार करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोरोना वायरस जे सूरत हाल खां आगाही जे सिलसिले में जारी कयल पंहिंजे वीडियो बयान में ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध में 1080 माण्हू कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि, जेको हिन वक़्त ताईं सभ खां वॾो अंगु आहे। वॾे वज़ीर चयो त पाकिस्तान में कोरोना वायरस अचण खां पोइ कंहिं बि सूबे में एतिरा माण्हू मुब्तला नाहिनि थिया जेतिरा सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान थिया आहिनि। हुन ॿुधायो त 1080 माण्हुनि जे कोरोना वायरस में मुब्तला थियण बाद सूबे में कोरोना वायरस में मुब्तला माण्हुनि जो अंगु 10,771 थी वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सूबे में 4 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जंहिंखां पोइ कोरोना वायरस विघे फ़ौत थियल माण्हुनि जो अंगु 180 थी वियो आहे, जॾहिं त 100 खां वधीक माण्हुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वञे थी। वॾे वज़ीर ॿुधायो त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध जे ज़िले खैरपुर में वधीक 265 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे, जंहिंखां पोइ खैरपुर ज़िले में कोरोना वायरस मुतासिर माण्हुनि जो अंगु 519 थी वियो आहे। हुन ॿुधायो त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 246 केस रुॻो पीर ॻोठ में ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ पीर ॻोठ में कोरोना वायरस में मुब्तला माण्हुनि जो अंगु 277 थी वियो आहे। वज़ीर आला चयो त एॾे वॾे तइदाद में माण्हू कोरोना वायरस में मुब्तला थी रहिया आहिनि, पर इन बावजूद कुझु माण्हू हिन बीमारी खे हुकूमत जी साज़िश करार ॾेई रहिया आहिनि, जेका इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। वज़ीर आला सिंध जे अवाम खे अपील कंदे चयो त लॉकडाउन में नरमी करण बावजूद माण्हू पंहिंजनि घरनि में रहनि ऐं हिन वबा खे शिकस्त ॾियण लाइ हुकूमत सां मुकमल सहकार कनि। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।